त शिकारपुर सां तालुक़ रखंदड़ ड्रिघे कदवारी शख़्सियत नसीर सूमरे जो इलाज ॾुखियो थी वियो आहे। सिहत खातो नसीर सूमरे जो इलाज कराइण जी कोशिश में आहे, पर ड्रिघे कदवारो नसीर सूमरो पंहिंजो मौक़िफ़ रखियो आहे। सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूए जी हिदायत ते चीफ टेक्निकल ऑफिसर फैज़ अली मंघी ऐं सूबाई वज़ीर जो PRO आतिफ़ विघियो नसीर सूमरे खे अस्पताल मुंतक़िल करण लाइ एम्बुलेंस साण करे कुझु देर अॻु नसीर सूमरे जे घर पहुता, पर नसीर सूमरे साणनि गॾु हलण खां इनकार करे छॾियो। ज़रियनि सिंध TV न्यूज़ खे ॿुधायो आहे त नसीर सूमरे सिहत खाते जी टीम आॾो उहो ई मौक़िफ़ रखियो जेको हुन सिंध TV न्यूज़ साम्हूं रखियो हुयो। संदसि चयो त इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल करण बदिरां खेसि ख़र्च ॾिनो वञे जीअं हू पंहिंजो इलाज कराए सघे। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾींदा पिया हलूं त ड्रिघे कदवारी शख़्सियत नसीर सूमरे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल थियण खां इनकार करे छॾियो आहे। सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूए जी हिदायत ते चीफ टेक्निकल ऑफिसर फैज़ अली मंघी ऐं सूबाई वज़ीर जो PRO आतिफ़ विघियो नसीर सूमरे जे घर पहुता, पर उहो उन्हनि सां वञण खां इनकार करे छॾियो। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंघी सां। जी ख़ालिक, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। जी निदा, ड्रिघे कदवारी शख्स नसीर सूमरो जे इलाज लाइ सिहत खाते जो अमलो एम्बुलेंस साड़ करे संदसि राशगाह पहुतो, जिते नसीर सूमरो चीफ टेक्निकल ऑफिसर डॉक्टर फैज़ अली मंघी ऐं उन सां गॾु अज़रा पेचूअ जो जेको PRO आहे आतिफ़ विघियो, उहे हुन जी राशगाह ते पहुता त उते हुनजो इहो चवणु हो त हुनजो इलाज पहिरियां ई आगा खान अस्पताल मां हली रहियो आहे, पर सिंध सरकार खे घुर्जे त हुनजी माली मदद कई वञे। जंहिंखां पोइ डॉक्टर फैज़ अली वारा हुनखे इहो चयो त सिंध सरकार हिन वक़्तु तव्हांजो इलाज कराए रही आहे ऐं अव्हांखे जेको आहे फंड बि जारी कयो वेंदो ऐं तव्हांजी ॻाल्हि जेको आहे अॻिते पहुचाई वेंदी। त नसीर सूमरो पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु रहियो। हुनजो इहो चवणु आहे त जेसिताईं खेसि माली मदद न कई वेंदी तेसिताईं उहो इलाज न कराईंदो। ठीक है ख़ालिक, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी। नाज़रीन अवां खे इन अहम ख़बर जे हवाले सां अपडेट कयूं पिया। ड्रिघे कदवारी शख़्सियत नसीर सूमरे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल थियण खां इनकार करे छॾियो आहे। सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूए जी हिदायत ते चीफ टेक्निकल ऑफिसर फैज़ अली मंघी सूबाई वज़ीर जो PRO आतिफ़ विघियो नसीर सूमरे खे अस्पताल मुंतक़िल करण लाइ एम्बुलेंस साण करे कुझु देर अॻु नसीर सूमरे जे घर पहुता, पर नसीर सूमरे साण गॾु हलण खां इनकार करे छॾियो। ज़रियनि सिंध TV न्यूज़ खे ॿुधायो आहे त नसीर सूमरे सिहत खाते जी टीम आॾो उहो ई मौक़िफ़ रखियो आहे जेको हुन सिंध TV न्यूज़ साम्हूं रखियो हुयो। संदसि चयो हो त इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल करण बदिरां खेसि ख़र्च ॾिनो वञे जीअं हू पंहिंजो इलाज कराए सघे। नाज़रीन अवां खे इन समूरी सूरत हाल जे हवाले सां अपडेट कयूं पिया। ड्रिघे कदवारी शख़्सियत नसीर सूमरे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल थियण खां इनकार करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त संदसि माली मदद कई वञे। असांजी कोशिश आहे त ऑफिशियल मौक़िफ़ बि अवां जे साम्हूं आणियूं। इन सिलसिले में ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे सिहत खाते जे चीफ टेक्निकल ऑफिसर फैज़ अली मंघी सां। अस्सलाम वालेकुम मंघी साहब। वालेकुम अस्सलाम। मंघी साहब, कुछ देर अॻु अवां ड्रिघे कदवारी शख़्सियत नसीर सूमरे खे अस्पताल मुंतक़िल करण लाइ एम्बुलेंस साण करे वटि पहुता। नसीर सूमरो छो न हलियो ऐं संदसि कहिड़ो मौक़िफ़ हुयो, कुझु असां सां शेयर कंदव? जी बिल्कुल, बेसिकली छा आहे त 2020 में 7 मार्च 2020 में नसीर सूमरे जो सेम मेडिकल इशू आयो, त उन टाइम बि असांजी मोहतरमा मिनिस्टर अज़रा पेचूअ साहब जे हुकुम तहत असां तॾहिं हुन जे लाइ लेटर इशू कयोसीं ऐं हुनजे भाउ रियाज़ सूमरो सां कॉन्टेक्ट कयोसीं। तॾहिं रियाज़ सूमरे चयो त मुंहिंजो भाउ जेको आहे उहो कराची में आहे ऐं मां शिकारपुर में आहियां। ऐं जॾहिं मुंहिंजी रियाज़ सां नसीर सूमरो साहब सां कॉन्टेक्ट कयो त हुन तॾहिं में इनकार कयो त मूंखे ट्रीटमेंट जी एतिरी ज़रूरत न आहे, छाजे करे त मां ऑलरेडी PI जो एम्प्लॉई आहियां ऐं हुन जे पैनल ते मुंहिंजी ट्रीटमेंट थिए पई। मूं हुनखे सॼो तरीक़ेकार ॿुधायो। मूं चयो त सिंध गवर्नमेंट तरफ़ां असांजे मिनिस्टर साहिबा तरफ़ां इहो हुकुम थियो आहे त तव्हांखे मां आगा खान में दाख़िल करायां, पर तॾहिं बि हुन इन शइ खां इनकार कयो ऐं हुन खां पोइ हुनजी तबियत बहितर थी वई। हाणे रिसेंटली वरी इहो थियो त जॾहिं मीडिया ते आयो या हिन सां राब्तो थियो, अॼु मां मिनिस्टर साहिबा जे हुकुम तहत जॾहिं नसीर सूमरो सां मिलण वियुमि त हुन अॼु बि जेको आहे सो इहो इनकार कयो त मूंखे ट्रीटमेंट जी एॾी न, बल्कि मूंखे फाइनेंशियल असिस्टेंस जी ज़रूरत आहे ऐं मां ऑलरेडी जेको आहे आगा खान में अंडर ट्रीटमेंट आहियां ऐं उहो जेको आहे सो PI जे पैनल तहत आहियां। ऐं असां बेसिकली इहो आहे त फाइनेंशियल असिस्टेंस जेको आहे असांजो ॿिया डिपार्टमेंट्स उहे ॾिना आहिनि ऐं मां हिनखे चयो त असां सां जेका शइ हेल्थ डिपार्टमेंट सां पर्टेन करे थी
जंहिंमें तुंहिंजी मेडिकल ट्रीटमेंट आहे, तुंहिंजी मेडिसिन आहे, या जेके बि तुंहिंजी मेडिकल हवाले सां ज़रूरत ते शयूं आहिनि उहे असां तोखे प्रोवाइड करे सघूं था। ऐं असां हींअर गाॾी कया आहियूं त तव्हां हलो, तव्हांखे असां आगा खान में एडमिट करायूं था, बहितरीन ट्रीटमेंट तव्हांखे ॾियारींदासीं। जेसिताईं तव्हां बिल्कुलु सिहतयाब न थींदव तव्हां आगा खान में रहो। पर हुन इन शइ खां इनकार कयो, हुन इहो चयो त मूंखे बेसिकली इन ट्रीटमेंट त मुंहिंजी हले पई, मूंखे फिनेंशियल असिस्टेंस जी ज़रूरत आहे। मुंहिंजे पोयां मां अकेलो न आहियां, मुंहिंजे पोयां फैमिली ॿिया मेंबर्स आहिनि जिन खे जेको आहे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ माना पैसनि जी ज़रूरत बंगी आहे। साहब, अवांजी ॻाल्हि सही आहे, पर नसीर सुमरो सिंध टीवी न्यूज़ खां बि कल्ह इहा ई ॻाल्हि ॿोल कई त जेकॾहिं मूंखे अस्पताल वठी वेंदा, प्राइवेट हॉस्पिटल में मुंहिंजो इलाज कराए वेंदो, उहो 1 महीने या 1.5 महीने ताईं रखी करे साॻो वापसि घर मोकिलींदा। ऑक्सीजन हुनखे डेली लॻे थी, हुनजो चवणु आहे त मुंहिंजो ख़र्च घणो आहे। छा नसीर सुमरो जी माली मदद कई वेंदी? इन हवाले सां छा था सम्झो, संदसि का माली मदद थी सघंदी? इन हवाले सां असांखे ॿुधाइजो। जी बिल्कुलु, उनजे लाइ हीअं आहे त असांजे जेको आहे सो MPA कासिम सुमरो साहिब सां हींअर ॻाल्हि थी ऐं उनखे बि इहो मैसेज कन्वे कयोसीं नसीर सुमरे जो त हू फिनेंशियल असिस्टेंस लाइ डिमांड पियो करे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हेल्थ डिपार्टमेंट तरफ़ां मां हुनखे इहा फुली ऑफर ॾेई हुयमि त जेकॾहिं तव्हां आगा खान हलो त जेसिताईं तव्हां ट्रीटमेंट तव्हांजी फुली तव्हां बहितर न थियो तव्हां आगा खान में रहो, ऐं जॾहिं बि तव्हांखे ज़रूरत पए असां तव्हांखे दाख़िल कराईंदासीं ऐं तव्हांजी ट्रीटमेंट कराईंदासीं। पंहिंजो फिनेंशियल असिस्टेंस जे लाइ असां जेको आहे बेसिकली कासिम सुमरो साहिब खे बि मैसेज कयो आहे ऐं उन खां पोइ मिनिस्टर साहिब खे मैसेज कन्वे कयो आहे त हिन जी फिनेंशियल असिस्टेंस कई वञे। इंशाल्लाह जल्दी हिन जेको आहे इहो मसइलो बि हल कयो वेंदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी।